अस्सलाम वालेकुम नाज़िन, सिंध राउंडअप में भली कार आऊं आहियां रोशनी महमूद। नाज़िन सभ खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं त कश्मीरनि खे आबाद करण लाइ सिंध हुकूमत पारां DCs खे ख़त लिखी छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब विरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, सॼी सिंध में रेवेन्यू खाते लैंड यूटिलाइजेशन पारां ख़त लिखिया विया आहिनि DCs ते, ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे DCs ते जिते ख़त लिखिया विया आहिनि उते सिजावल ज़िले जे DC खे ख़त लिखियो वियो आहे, जंहिंजे आधार ते DC पारां मुख़्तियारकार स्टेट खां रिपोर्ट घुराई वई आहे ऐं उन में जेके वालारियल कश्मीर जा जेके रवासी आहिनि उन्हनि खे आबाद करण लाइ सिजावल ज़िले जे 2 साहिली जेके तहलकनि शाहबंदर ऐं जाती में 6600 एकड़ ज़मीन जी जेका आहे उनजी निशानी कई वई आहे ऐं उनखे मुख़्तस करण लाइ सिंध हुकूमत खे लैंड यूटिलाइजेशन डिपार्टमेंट जे थ्रू जेको आहे ज़मीन मुख़्तस करण जी सिफारिश कई वई आहे, जंहिंजे हवाले सां मुख़्तियारकार जे रिपोर्ट ते DC सिजावल अहिड़ी रिपोर्ट ते पिणु जेको आहे सिंध हुकूमत खे लिखी छॾियो आहे। अहिड़ी ज़मीन जी निशानी कई वई आहे। अफ़सोसनाक सूरताल आहे जो हिन साहिली पट्टी जे इलाइक़े जा रहवासी जिते ज़मीननि पंहिंजी ज़मीननि खां बेदख़ल थींदा पिया वञनि, धारिया माण्हू आबाद थींदा पिया वञनि, कोस्तान ते लबालार ते थिए उते जेका ॿाहिरी इलाइक़नि जा ॿाहिरी मुल्कनि जा ख़ासि तौर ते वालारियल कश्मीर जा माण्हू उन्हनि खे आबाद करण लाइ वफ़ाक़ जे हिकु लेटर जे आधार ते अमल दरामद शुरू कयो वियो आहे ऐं सिंध हुकूमत जा कामोरा ओचितो राति विच में अहिड़े क़िस्म जे लेटर ते अमल दरामद शुरू करे छॾी आहे। सिजावल ज़िले जे जेका साहिली इलाइक़नि में डेम मुतासिरीन पंजाब समेत ॿियनि इलाइक़नि जा केतिरा ई माण्हू अॻु में ई उन्हनि खे ज़मीन वाला थियल आहिनि। हिन भेरे वालारियल कश्मीर जे रहवासियुनि खे 6600 एकड़ ज़मीन ॾियण लाइ जेका लिख पढ़ आहे उहो सिलसिलो जारी आहे, जंहिं ते सुजाॻ गुरुनि सियासी समाजी गुरुनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िन ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। कश्मीरनि खे आबाद करण लाइ सिंध हुकूमत DCs खे ख़त लिखी छॾिया आहिनि। इन हवाले सां ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत ते सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर्स खे ख़त लिखी छॾिया आहिनि। इन हवाले सां ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। जॾहिं त नाज़िन लाड़काणो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर